उमरकोट में नौकरी जो आर्डर ॾियण बहाने फ्रॉड कंदड़ पीपी ज़िले काउंसिल के मेंबर रहमतुल्ला ऐं पॉपुलेशन खाते के ऑफिसर सुलेमान रामू ख़िलाफ़ मुतासिर पोलिस नूर मोहम्मद रामू प्रेस क्लब आॾो मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया आॾो ॻाल्हाईंदे पोलिस चयो त पॉपुलेशन खाते जो ऑफिसर सुलेमान रामू ऐं पीपी ज़िले काउंसिल जो मेंबर रहमतुल्ला रामू खेसि नौकरी ॾियण बहाने 3 लाख रुपया वरिता। हुन जेको आर्डर ॾिनो उहो कूड़ो निकितो, जंहिंखां पोइ हू गुज़िरियल 4 सालनि खां रड़ी रड़ी बीठो आहे, पर साणुसि इंसाफ़ न पियो थिए। हुन अपील कई त मामले जो नोटिस वठी खेसि आर्डर ॾियारियो वञे या पैसा वापसि कराया वञनि। पुलिस ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण तां हलाणी जे सहाफ़ी सचानंद बजाज जी दुकान जे ॿियो दफ़ो चोरी थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। प्रेस क्लब हलाणी आॾो सहाफ़ी बचल हंगोरो लाखा रोड प्रेस क्लब जे सदर साले ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे सहाफ़ियुनि चयो त सच लिखंदड़ सहाफ़ियुनि लाइ धरती तंग कई वई आहे। उन्हनि आई जी सिंध एसएसपी नुशर फिरोज़ खां मुतालबो कयो त जेकॾहिं 24 कलाक अंदरि सहाफ़ी सचानंद बजाज ऐं अब्दुल मनान कंबोज जे दुकाननि मां थियल चोरी वापसि न थी त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कुंभबरसां ॻोठ इमाम बख्श पल में पल बिरादरी जे सरदार हाजी अरबाब ख़ान पल जी राजगाह ते वसाण बिरादरी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पल बिरादरी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अॻुवाणनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। मुतालबा पूरा न थियण ते पूरे सिंध जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सरदारनि ऐं मुअज़्ज़िज़नि पारां एहतजाज जो सिलसिलो वसी करण जो फ़ैसिलो कयो वियो। इन सिलसिले में पल बिरादरी जे सरदार हाजी अरबाब अली पीर ऑफ रानीपुर माशूक अली शाह जे फर्ज़ंद सईद हमज़ा शाह रईस फ़िदामल लुंड ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पल बिरादरी जे गाॾियुनि जे वापारी अली शेर पल जे घर में धाड़ो लॻो। फ़ैसिले में मुख़ालिफ़ धुर ते 31 लाख रुपया ॾंड विधो वियो, जंहिं ते अमल न थी सघियो। मुतालबो कयो त धाड़ो वापसि करायो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में सभिनी बिरादरियुनि जे सरदारनि ऐं मुअज़्ज़िज़ शख़्सियतनि पारां एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। शहीद रमज़ान समूह जे कातिलनि जी गिरफ़्तारी, पुलिस जी ग़फ़लत ऐं शहीद वारसनि खे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ केटी बंदर जे सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं मक़तूल जे वारसनि जी अॻुवाणी में केटी बंदर जे शहर बघाण में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि अवामी तहरीक अॻुवाण असलम समूह, समाजी अॻुवाण शफ़ी मोहम्मद मेमण ऐं ॿियनि चयो त चोरी जो बहानो करे मक़तूल रमज़ान समूह ते जुर्तू केस दाख़िल कराए पुलिस ज़रिए मथसि तशद्दुद करे गहरी साज़िश कई वई आहे। हुननि चयो त वारसनि खे जेकॾहिं कुझु थियो त हुनजी ज़िम्मेवार ठठो पुलिस ऐं चौधरी सुहेल हूंदा। जेसिताईं शहीद रमज़ान जे वारसनि सां इंसाफ़ नथो थिए तेसिताईं असांजो पुरअमन एहतजाज जारी रहंदो। मेहरापुर में काविश ऐं केटीअनि जे शहीद थियल सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नौशहरो फेरोज़ प्रेस क्लब खां कलमधाड़ियुनि रैली कढी एसएसपी ऑफिस आॾो धरणो हंयो ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्तु नारेबाज़ी कई। रैली जी अॻुवाणी सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे मरकज़ी अॻुवाण ज़ुल्फ़कार काज़ी ऐं ॿियनि कई। धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सिंध जा सहाफ़ी हिन रियासत में हक़ ऐं सच लिखण ते ग़ैर महफ़ूज़ पढ़िजी विया आहिनि। हक़ सच लिखण ते सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि त किन खे सरेआम क़तल कयो वञे थो। हुननि चयो त जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न कया विया त जदोजहद अञा तेज़ कई वेंदी, जंहिंजा ज़िम्मेवार हिन मुल्क जा हुकुमरान हूंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।